जल्दी पति जी सब जल्दी गयो है स्टेज दे वेठल इंडियन भी अगर के जो सरवार जो गान डॉक्टर मुक्ताब सुल्फा मरकजी जॉइंट सेक्रेटरी मोहम्मद शबीर सियार काजी मकसूद साहब साईं वाली मीर टगर साहब साईं अब्दुल्ला सल्ला कुफा दास सोलंकी पंडाल में मौजूद सिंधी बोली लफ्ज़ दर्जा आशिकों सिंधी बोली लफ्ज़ अदब जी खिदमत कंदड़ दोस्तों ऐं साथियों जी मटियारी ऐं काजी मकसूद साहब मुझो वास्तो खोड़सार हवाले सां कदर मुश्तरक है सिंधियों के नाते असांजे मानी रिश्ते जो वॾो तारीख़ी पसमंज़र है मटियारी तोड़े जो शाह करीम गुलड़ी वाले जो पैदाशी हिस्सो है आउं जे दिले सां तइल्लुक़ रखां थो ॾाढो मोहम्मद खान किलो शाह करीम गुलड़ी वाले जे बालक जवानी गुज़र की ऐं उनकी अबदी आराम गाह जे तौर ते मशहूर है काजी मकसूद साहब ॿियो जेको मुंहिंजो रुहानी रिश्तो रहियो सिंधई सिंधू तहज़ीब सां वाबती चाह रहियो काजी मकसूद साहब सिंधू तहज़ीब जे हवाले सां जॾहिं पहिरियों भेरो ख़त ॾिनो आऊं तॾहिं मोहम्मद खान खे सिंध जो अदीम तारीख़ी बाग फतेह बाग ते जिते अरगोननि सिंध जे समन हुक्मराननि खे शिकस्त ॾेई ऐं सिंधी कब्ज़े जी तवील तारीख़ जो फेरो जमायो उते आउं सिंध जे खोड़सारनि सकाफ़ती गुज़ारनि सां सकाफ़ती सामान सां सकाफ़ती शयुनि सां गॾु उते वञी पहुतो ऐं उन रिश्ते खां पोइ असांजी जेका मोहब्बत ऐं प्यार वारी जेका ही जंजीर आहे उहा अञा वधीक मज़बूत थी तोड़े जो अॼु आऊं ताईं ख़ुशी महसूसु करियां पियो त साईं मकसूद साहब जे ॿिनि किताबनि मकसूद हयात ऐं तलाश सिंध जी मोहब्बत जी तक़रीब आहे साईं खे आऊं मुबारकबाद ॾींदे इहो फ़ख्र सां सम्झां थो महसूसु करियां थो तलाश सिंध जो मजमूओ साईं मूंखे पहिरीं ॾियारे मोकिलियो तोड़े जो उनखे पढ़ण जे बावजूदि पंहिंजी ज़ाती मसरूफ़ियत जे करे आऊं जेको तबसरो न लिखी सघियो कुछ दोस्तन जा तबसरा बयान कुछ अखबार में शाया थिया थोड़े जो उन राय जो आया तबसरे ऐं तारुफ़ जो फ़र्क़ु आहे पर असां वटि खोड़ सारी शयूं घुरनि ईअं ई असां वटि तारीख़ जे हवाले सां खोड़ सारनि ज़ाहिरनि खां तारीख़दाननि तारीख़ ते ज़बान माई कई तारीख़ ते कलमात माई कई किन तारीख़दाननि मज़हब के हवाले सां तारीख़ खे उजागर करण की कोशिश की किन जाती समाज के हवाले सां उजागर करण की कोशिश की किन साइंसी अंदाज़ में तारीख़ के निर्माण करण की कोशिश की ऐं आउं सम्झां थो उन्हनि समूरनि बाग़नि खे गॾाए पोइ मज़हबी अॻु जे सियासी समाजी हालतूं ऐं अकाशी हुजे या साइंसी अंदाज़ हुजे तलाश सिंध में काजी मकसूद साहब उन्हनि समूरनि ज़ाहिरनि जो हिकिड़ो जेको गॾियल रंग आहे जेको गॾियल हिकिड़ो संगम आहे उहो निर्माण करण जी कोशिश कई आहे तोड़े जो काजी मकसूद साहब क़दीम तारीख़ खां वठी इब्न खल्दून के हवाले तो रहंदो आहे तिबरी के हवाले तो रहंदो आहे खोड़ सारनि अंग्रेज़ मुहक़क़िक़नि के हवाले तो रहंदो आहे ऐं आउं सम्झां थो तारीख़ जो हिकिड़ो मुनफ़रिद कमु आहे जेको तारीख़ खे काजी मकसूद साहब खां वठिणो जंहिंमें फ़ारसी अदब खां वठी अरबी अदब ताईं तोड़े ऐं आउं सम्झां थो हिन किताब में त सिराइकी अदब जा मवाला मौजूद आहिनि ऐं तमामु घटि अहिड़ा मौक़िक़ असां वटि आहिनि जिन जी साईं गुल सल्ला कुफा ज़िक्र करियो अल्ताफ़ मुल्तानी साहब ज़िक्र करियो अता मोहम्मद बबरे खां वठी डॉक्टर नकीब बलोई ताईं तारीख़ ते एतिरो कमु थियो आहे उनजे बावजूदि वञा या तशदगी मौजूदु आहे त तारीख़ ते अञा बि तमामु घणे कम जी ज़रूरत आहे लतीफ़ जो ने चयो आहे त साम्हूं ॾिठो करियां सुलकाई न थिए तो तारीख़ जो मौक़ो ते खोड़ सारा अञा बि ज़ाया आहिनि जिन ते कमु करण जी ज़रूरत आहे ऐं उन्हनि मां हिकिड़ो किरदारु साईं काजी मकसूद साहब पंहिंजे हिसे जो अदा कयो आहे ऐं
ऐं उहो यकीनन उहो तारीख़ी किरदारु ख़बरी खे अदा करणो आहे। तारीख़ जेको